सारिया केडी भागन टपाल मेजबान जी तरफा अस्सलाम वालेकुम। टपाल मेजबान सिंध जो मान आशने टपाल मेजबान सिंध जो शान आशने तोहफन जूं बरसातियों थींदियूं शहर शहर में मचना मेला टपाल मेज़बान जा गीत खुशी जा सभई गॾिजी गाईंदा से जमाला आहण वस्तीअ वस्तीअ शोर आ सिंध जो शान आशने टपाल मेज़बान जश्न जमालो ॼाम शोरो 7 फेब्रुवरी जुमे ते शाम जो 6 वॻे ॾिसण न विसारींदा पंहिंजे पसंदीदा टीवी चैनल सिंध टीवी ते।